नासिन लखी गुलाम शाह विचो नओं ॻोठ में इंजीनियर आफ्ताब अहमद अबड़ो, डॉक्टर अमानुल्ला अबड़ो ऐं ॿियनि पारां शानदार सकाफ़ती तक़रीब कोठाई वई, जंहिंमें वॾे अंग में धरती धड़ियुनि शिरकत कई। उन ई हवाले सां रिपोर्ट कयो आहे हिदायतुल्लाह महर। जीअं त 5 डिसंबर के हवाले से हींअर आवाज़ टीवी के हवाले से सॾु ॾिनो वियो आहे। इल्मु पिरायो सिंध संवारियो। हींअर लखी गुलाम शाह जे ॻोठ नओं शाकुलीपुर में हींअर प्रोग्राम सकाफ़ती कोठायो आहे। उन ई हवाले से हिते जेको आहे सो मुख़्तियारकार असिस्टेंट कमिश्नर ऐं ॿिया हिते ॻोठ जा चङा मुड़ुस असां सां मौजूदु आहिनि। वधीक अचो त उनखां पुछूं था त उनजो छा चवणु आहे। हीअ असांजी पुराणी सकाफ़त आहे, जंहिंखे असांखे ई मल्हाइणो आहे, असांखे उजागर करिणो आहे। इहो असांजो सिंध वासियुनि जे लाइ पैगाम आहे। जेसी ताईं ज़िंदगी रहंदी इंशा अल्लाह ताला मल्हाईंदा रहंदासीं ऐं पोयनि नस्लनि खे बि पैगाम आहे त इनखे मल्हाईंदा रहनि। इन ई ख़्याल खे असां अॻिते वधाइण जे लाइ हिते ॿाराड़ीअ में अॼु प्रोग्राम करे रहिया आहियूं। तालीम पिरायो, इल्मु पिरायो, सिंध संवारियो जो छाजे करे जो ॿाराड़ीअ जे माण्हुनि में इहा शइ पैदा करणी आहे त जहिड़े साइंसी दौर में जेकॾहिं सिंधी माण्हुनि खे अॻिते वधिणो आहे त उहे तालीम खे वधि में वधि ध्यानु ॾियनि। इन प्रोग्राम खे जेको आवाज़ टीवी चैनल मल्हाए पई त इल्मु पिरायो सिंध संवारियो, इहो तमामु सुठो जेको हिकिड़ो नारो आहे ऐं इन नारे सां जेका क़ौम में जेका शऊर पैदा थींदो ऐं सिंधी माण्हू जेको इल्म तरफ़ मुतवजो थींदा ऐं अहिड़े क़िस्म जा जेका सेलिब्रेट प्रोग्राम थियणु घुरिजनि। जेको ही 5 डिसंबर ते ॾियारो मल्हायो पियो वञे, इहो सिंध जी उन सकाफ़त जो ॾियारो आहे जेका 5000 साल पुराणी आहे। आवाज़ टीवी जी तरफ़ां जेको ही सुगड़नि जो प्रोग्राम थिए थो या जेका हीअ जागरता मुहिम हले थी तालीम जे लिहाज़ खां, तालीम पिरायो सिंध संवारियो, तमामु सुठो सवण आहे। असां जस ॾियूं था आवाज़ टीवी वारनि खे। असां हिकिड़ी सुतल क़ौम खे जगायो वियो आहे। असां इनखे बहितरीनु सारायूं पिया। इनखे बहितरीनु अमल आहे, सुठो अमल आहे त जेकी असांजी सिंधियुनि जी सकाफ़त आहे उनखे उजागर कयो पियो वञे ऐं अहिड़ा प्रोग्राम कराया पिया वञनि। 5 डिसंबर सकाफ़त जो ॾींहुं आहे, सिंधियुनि जी सकाफ़त जो ॾींहुं आहे। सिंध जो हिकिड़ो सुठो ॾींहुं आहे। वारनि जेको इल्मु पिरायो सिंध संवारियो जेको मौज़ू खयो तमामु सुठो हिकिड़ो मौज़ू आहे ऐं इन में सिंधी सकाफ़त खे उजागर कयो थो वञे। जसलाणनि आवाज़ टीवी वारा इहे ॾियारा मल्हाइणु घुरिजनि। असांजी सिंधी सकाफ़त जेको आहे उजागर थी थिए। असां ईअं था सम्झूं त जेको सिंधी चोपी अजरक डे आहे उहो मल्हाइणु असां ते फ़र्ज़ु आहे, छो त असांजी जेका सकाफ़त आहे उहा 5000 साल पुराणी आहे। इन टोपी अजरक ते असां पंहिंजो सिंधी सिर बि ॾेई सघूं था ऐं कंहिंजो सिर वठी बि सघूं था। आवां जे मीडिया जे थ्रू सिंध जे ॿार बचे खे उन्हनि जे वॾड़नि नंढड़नि खे इहो ई पैगाम ॾियणु थो चाहियां त इल्मु पिरायो ऐं इल्मु रोशनी आहे। इल्मु इंसान जी टी अखि आहे। इल्म खां सवाइ इंसान वॾा थी था सघनि, थिया आहिनि ऐं क़ौमां तबाह थींदियूं थियूं रहनि, उहे इल्म जो न हुजणु आहे। असांखे अॻिते अचिणो आहे। असांजी मैसेज इहा आहे त जेके बि नौजवान तबिको आहे जेको पढ़ी लिखी करे अची पंहिंजी क़ौम जी पंहिंजे इलाइक़े जी ख़िदमत करे, असां हिन में ख़ुशि आहियूं। लखी वे जो नओं ॻोठ में जेको सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो आहे 5 डिसंबर के हवाले से उन्हनि में जेके हिते आयल हुआ महिमान उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो ई चवणु आहे त जेके तालीम जे हवाले सां इल्मु पिरायो जे हवाले सां हिते जेको आहे सो इहे अहिड़ा प्रोग्राम कोठाया वञनि त जीअं सिंध तरक़ी करे सघे। हिदायतुल्लाह महर, आवाज़ टीवी न्यूज़, लखी गुलाम शाह।